अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ इब्राहिम हैदरीअ खां बोंडार ॿेट ताईं ॿेड़नि जी रैली। पाणी हेठि लहण सबबि रैलीअ में शरीक माण्हू बोंडार ॿेट ते लही न सघिया। फिशर फॉर फोरम खे मोहम्मद अली शाह जी अॻवानीअ में निकितल रैलीअ में मुख़्तलिफ़ जमायतुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मोहम्मद अली शाह चयो आहे त ॾिंगी ॿेट ते एहतजाज ऐं जलसे जी इजाज़त न ॾिनी वई। वफ़ाक़ सिंध जे 300 ॿेटनि ते शहर अॾणु चाहे थो, जंहिं सां मच्छी मरी वेंदी ऐं समर जा ॿेला बर्बाद थी वेंदा। गैरकानूनी ऑर्डिनेंस वापसि थियण ताईं जदोजहद जारी रहंदी। गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त सिंध जे ॿेटनि जे 8000 एकड़ ज़मीन ते पाकिस्तान जो पहिरियों ग्रीन सिटी क़ाइमु कयो पियो वञे। वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त सिंध हुकूमत जे हिक हिक ख़दशे खे ख़तमु करण खां सवाइ मनसूबो शुरू न थींदो। इमरान ख़ान ॿेटनि जी आमदनी सिंध हुकूमत खे ॾियण जी ज़मानत ॾिनी आहे। गवर्नर हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान इस्माइल चयो त ॿेटनि ते $50 अरब जी सीड़पकारी थींदी। रेवेन्यू सिंध हुकूमत खे मिलंदो। ॿेटनि वेझो समुंड में मच्छियुनि समेत का बि आबी जीवत न आहे। गदलाइण जी ॻाल्हि कंदड़नि वटि का बि एनवायरमेंट सर्वे मौजूदु न आहे। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ वालार ख़िलाफ़ इब्राहिम हैदरीअ खां निकितल ॿेड़नि जी रैलीअ खे ॾिंगी ॿेट ते वञण खां रोकियो वियो। ॾिंगी ॿेट ते वञण जी इजाज़त न मिलण खां पोइ रैलीअ में शरीक माण्हू बोंडार ॿेट ते पहुता। ॿेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर जा ज़बरदस्त नारा पिणु लॻाया विया। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध जे बाबति सदारती ऑर्डिनेंस गैरकानूनी आहे। जल्द सिंध असेंबलीअ जो इजलास घुराए ऑर्डिनेंस ख़िलाफ़ ठहराव पास करायो वेंदो। हुन वधीक चयो त PDM अहम तहरीक आहे। ज़रूरत पवण ते असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं बि ॾींदासीं। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां आसिफ़ ज़रदारीअ जा वारंट जारी थियण जी मज़म्मत। बिलावल चयो आहे त आसिफ़ ज़रदारी इस्पताल में इलाज हेठि आहे, पर नेब संदसि गिरफ़्तारी वारंट जारी करिया आहिनि। पंहिंजे ट्वीट में बिलावल चयो त वफ़ाक़ी हुकूमत अहिड़ियुनि कार्रवाइयुनि सां असांजो रस्तो रोके नथी सघे। इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी सरबराहीअ में PDM जो इजलास। गुजरांवाला जे जलसे ऐं हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति मुशावरत। जलसे खां अॻु कारकुननि जी गिरफ़्तारियुनि वारे मामले जो बि जाइज़ो वरितो वियो। JUI अॻुवाण मौलाना गफ़ूर हैदरीअ चयो त कारकुननि खे रोकियो वियो त सॼे मुल्क में धरना लॻंदा। नौशहरो फिरोज़ सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में डिलीवरीअ लाइ आयल औरत इलाज न थियण सबबि ॿार समेत तड़पी तड़पी फ़ौत थी वई। वारसनि जो एहतजाज। डॉक्टरनि जी लापरवाही ऐं गिफ़लत जा इल्ज़ाम हया विया। कंडियारो क़ौमी शाहराह शाह जमाल पेट्रोल पंप वटि कार जे टकर सां 50 सालनि जो शख़्स फ़ौत, जंहिंखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिं जी सुञाणप मीरो ख़ान लाड़काणे जे मुमताज़ खोखर नाले कई वई। डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ पुलिस। दरिया खानमरी पुलिस जवाबदार ताज मोहम्मद डायरी, नदीम डायरी ऐं सद्दाम हुसैन डायरीअ जे कब्ज़े मां बिना लाइसेंस पिस्टल हथ करे गिरफ़्तार करे वरितो। मिठियाणी पुलिस क़त्ल जे केस में घुर्बल 2 जवाबदारनि मोहम्मद अमीन ऐं अब्दुल मजीद भुर्ट खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त दर्स पुलिस जवाबदार रोशन अली लाशारीअ खे 4 बोतलूं शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।